अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो माशूक अली आहे। अवां मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक ॾिसी रहिया आहियो। कुझु ॾींहंनि खां वठी जेको आहे दुनिया जे लेवल ते जेका परेशानी वारी सूरत हाल जेका पैदा थी, हमास अॻवान फ़लस्तीनी जेको आहे हमास अॻवान हुयो शहीद इस्माइल हानिया जे ईरान में जेको आहे शहीद थियण खां बाद में दुनिया जे लेवल ते जेका परेशानी वारी सूरत हाल आहे, ख़ासि तौर ते जेको इसराइल में हिन वक़्तु परेशानी वारी सूरत हाल आहे। गुज़िरियल राति खां वठी हिन महिल ताईं जेके इसराइल में जेके रहंदड़ इसराइली आहिनि उहे सख़्तु परेशानी में जेके वरितल आहिनि ऐं उन्हनि जी जेका निंड्रूं हराम आहिनि। गुज़िरियल राति बि सॼी राति जेको उन्हनि जागी गुज़ारी आहे। ख़ासि तौर ते जेके इसराइल जा इलाइक़ा आहिनि हीफ़ा, तिल अबीब ऐं अशदूद जा जेके इलाइक़ा आहिनि जिन में जेको रहाइशी आहिनि उन्हनि पाण खे घरनि ताईं महदूद करे छॾियो आहे। त घणा त उतां नक़ल मकानी करे मुख़्तलिफ़ जायुनि तां जेको आहे त हलिया विया आहिनि ऐं उन जी जेको आहे त गुज़िरियल राति खां वठी जेको आहे त इसराइली जेका मक़ामी मीडिया आहे उहा जेको आहे त वीडियोज़ बि जारी करे रही आहे त जेके माण्हू सख़्तु ख़ौफ़ में वरितल आहिनि। पर सिर्फ़ु इहा ॻाल्हि एतिरी न आहे, इन खां वधीक जेको अॻिते बि जेके मामलात आहिनि। गुज़िरियल ॾींहुं नेतन्याहू ऐं जेको आहे त जो बाइडेन विच में जेका तलख़ कलामी थी आहे, सख़्तु जुमिलनि जी ॾे वठि थी आहे, जंहिं ते जेको आहे इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू आहे उन जेको आहे जो बाइडेन खे जेको आहे त ईरान मथां हमिलो करण जे हवाले सां जेको आहे त जेको ज़ोर भरियो। पर अमेरिका जेको आहे ख़ासि तौर ते नेतन्याहू खे जवाबु ॾींदे चयो आहे त असां सिर्फ़ु तुंहिंजो दिफ़ा करे सघूं था, असां तुंहिंजे हिन मामले में अॻु भराई करे या मुंड करे शुरूआति करे असां जेको आहे त ईरान जे मथां को हमलो कोन था करे सघूं। ऐं उन खां अलावा गुज़िरियल राति रूस जा जेके जंगी जहाज़ हथियारनि सां लेस आहिनि उहे बि जेको आहे त ईरान पहुची चुका आहिनि ऐं ख़ासि तौर ते जेको आहे त ईरान जी मदद करण जे लाइ। छो जो जेको आहे त गुज़िरियल 2 ॾींहंनि खां वठी जेको आहे पूरी दुनिया जे लेवल ते परेशानी वारी सूरत हाल आहे। उन में ईरान जी मदद करण जे हवाले सां जेको आहे त रूस खां बाद में जेको शुमाली कोरिया आहे उन बि जेको आहे त इसराइल सां जंग जो ऐलान कयो आहे। पर उन खां वॾी ॻाल्हि इहा आहे त जेको आहे त इस्माइल हानिया खे ईरान में तहरान में जेको आहे त कीअं क़तलु कयो वियो, उन जे पोयां जेको आहे त कहिड़ा माण्हू उन में मुलविस हुया। छो जो मक़ामी माण्हुनि जी सहूलियतकारी खां सवाइ इहो मुमकिन कोन आहे। शुरूआती जेका रिपोर्ट्स मुताबिक़ जेको आहे त मग़रिबी मीडिया इहो शीशो छॾियो हुयो त मिज़ाइल हमिलो जेको हुयो कंट्रोल्ड जेको आहे त मिज़ाइल हमिलो जेको हुयो उहो कयो वियो। पर हिन वक़्तु जेको आहे त बाद में ज़रियनि मूजिबि ऐं उन खां अलावा जेको आहे ईरान जेको आहे पाण तहक़ीक़ करे जेको आहे त इहो ॿुधायो आहे त जेको आहे त ईरान मिज़ाइल हमिलो कोन हुयो। हीउ जेको आहे त कमरे जे अंदरि जेको हिकिड़ो बम जेको आहे त रखियो वियो हुयो, उनखे रिमोट कंट्रोल वसीले उनखे जेको आहे तबाह कयो वियो आहे, जंहिंजे नतीजे में जेको आहे इस्माइल हानिया जी शहादत जो वाक़ियो पेश आयो आहे। ऐं गुज़िरियल 24 कलाकनि में जेको आहे त 24 खां वधीक जेके इसराइली एजेंट आहिनि उहे ईरान में ई गिरफ़्तार करे वरिता आहिनि। ऐं छो जो जेको आहे त इहे जेके इसराइल जा जेके एजेंट हुया दरअसल जेके ईरान जी जेके एजेंसियूं आहिनि उन्हनि में ई कमु कंदड़ जेको आहे त हिन जा कारिंदा हुया। दुनिया जा खोड़ सारा मुल्क आहिनि जिते जेको आहे डबल एजेंट तौरु जेको आहे त एजेंट कमु कंदा आहिनि। ऐं साॻे मुल्क जो जेको आहे त जीअं ईरान में जेको आहे त ईरानी इंटेलिजेंस एजेंसी जा जेके एजेंट हुया उहे ॿियनि मुल्कनि जा जेको आहे त माना उन्हनि जा बि जेको आहे त एजेंट थी करे कमु कंदा हुया। अहिड़ी रीति 24 जेके एजेंट हुया ईरान पारां गिरफ़्तार कया विया आहिनि। ऐं उन खां जेको आहे त हिन महिल पुछा ॻाछा जो मरहलो शुरू थी चुको आहे। ऐं उन खां पोइ जेको आहे त वॾी ॻाल्हि इहा आहे त इस्माइल हानिया जी शहादत खां पोइ हमास जो जेको सरबराह जेको चूंडियो वियो आहे, अॻवान चूंडियो वियो आहे ख़ालिद मिशाल, उन अचण सां ई जेको आहे त पूरे मुस्लिम उम्मा ख़ासि तौर ते जेके अरब मुल्क आहिनि ऐं उन्हनि सभिनी खे जेको आहे त तानो ऐं जेको आहे तानो ॾींदे आईनो ॾेखारियो आहे त वॾी ॻाल्हि इहा आहे त असांजा जेका वॾा वॾा इस्लामी मुल्क आहिनि उन्हनि जी जेका दिलि तमामु नंढड़ी आहे। ऐं उनजो ख़ुलासो इहो आहे त इस्माइल हानिया जी शहादत खां पोइ जेके बि इस्लामी वॾा मुल्क आहिनि उन्हनि मां कंहिं बि सरबराह उन जे जनाज़े में शिरकत कान कई, न इसराइल जी उन्हनि मज़म्मत कई, न ई जेको आहे त हिनमहिल ताईं हमास या जेको फ़लस्तीन सां का जेको आहे ताज़ियत कई वई आहे। ऐं उन जेको आहे तानो ॾींदे जेको उन्हनि खे चयो आहे त तव्हां असांजी का बि मदद कान कई आहे, तव्हां वॾा मुल्क आहियो पर बावजूदि उनजे तव्हां इसराइल खां ॾिनल आहियो। तव्हां जेको आहे हिकिड़ो यहूदी जेको मुल्क आहे ऐं जेको यहूदी मुल्क जंहिंखां तव्हां ढिंजी करे जेको आहे त हज़ारनि जी तादाद में जेके फ़लस्तीनी शहीद थी रहिया आहिनि तव्हां उनजी मज़म्मत करण जी सघ कोन था रखो। ऐं उन जेको आहे इहो तानो ॾिनो। उन खां पोइ ऐं जेका इसराइली ऐं जेको आहे त अमरीकी मीडिया आहे उन में जेको आहे त इहो गुज़िरियल 24 कलाकनि दौरान बार ख़बरूं ब्रेक थी रहियूं आहिनि त हिन वक़्तु जेका अमरीका जी जेका सिक्योरिटी आहे, ख़ासि तौर ते इसराइल जी जेका सिक्योरिटी आहे उन में जेको वॾो खदो ख़ाल आहे उहा जेको आहे त सिक्योरिटी जेको आहे त फेल्यूअर जेको असांखे नज़र अची रहियो आहे। मीडिया मूजिबि
इम्कानी तौर ते 24 कलाकनि या ईंदड़ जेको आहे त कुझु ॾींहंनि अंदरि जेको आहे त केॾी महिल बि जेको आहे त ईरान जेको आहे त आसानी सां इसराइल जा जेके ख़ासि मर्कज़ आहिनि, ख़ासि शहर आहिनि, उनखे टारगेट करे सघे थो। ऐं उन्हनि जेको इशारो ॾींदे चयो आहे त 12 अगस्त ताईं मुमकिन आहे जेको आहे त हीउ पंहिंजो जेको आहे त बदिलो वठण जे लाइ ईरान केॾी महिल बि हमिलो करे सघे थो। पर उन खां अलावा जेको आहे त ॿी अहम ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु जेको असुल में जेको इसराइल खे ख़ौफ़ वरितलु आहे, जेको हिन महिल जेको आहे ईरान वटि जेको हाइपरसोनिक जेको मिज़ाइल आहे उनखे रोकण या नाकारा करण जी सघ इसराइल में कोन आहे। इनखे ख़ौफ़ आहे त केॾी महिल बि जेको आहे इन सां हमिलो करे जेको आहे त असांजे मुल्क खे या असांजे शहरनि खे या असांजा जेके जंगी अॾा आहिनि, जहाज़नि जा अॾा आहिनि, फ़ौजी अॾा आहिनि, उन्हनि खे जेको आहे नेस्तो नाबूद करे सघनि था। तंहिंजे करे जेको आहे त हिन महिल इसराइल ख़ौफ़ में वरितलु आहे। ऐं उन खां अलावा हिज़बुल्लाह पारां बि जेको आहे त गुज़िरियल राति खां वठी हिन महिल ताईं इसराइल जे जेको आहे त अहम जायुनि ते जेको आहे त हमला कया विया आहिनि। पर जेका मक़ामी मीडिया आहे, इसराइली मीडिया आहे, उहा रिपोर्ट न करे रही आहे। ऐं सिर्फ़ु एतिरो ई न आहे, उन सां गॾोगॾु जेको आहे त इसराइल पारां जेको आहे त इराक़ ऐं उन खां अलावा जेको आहे त ॿिया जेके मुल्क आहिनि जंहिंमें जिन जेको आहे शाम जेको आहे त उन जा जेके साइबर जेके उन्हनि पारां हमिलो कयो वियो आहे। जेको आहे त इसराइल जो जेको आहे त बिन गोरियान जेको आहे एयरपोर्ट आहे उनजे मथां साइबर अटैक करे उनजो सॼो सिस्टम जेको आहे त हैक कयो वियो। गुज़िरियल राति खां वठी जेको आहे त अॼु मंझंदि ताईं जेको आहे त को बि जहाज़ उते लैंड न करे सघियो, छो जो सॼो सिस्टम जेको आहे त असांजे हिन जेको आहे त साइबर जेको आहे त हमिलो करे जेको आहे त पंहिंजे जेको आहे त कब्ज़े में वरितो हुयो। उन खां पोइ जेको सॼो सिस्टम जेको आहे जेको नाकारा थी वियो हुयो। ऐं हिन महिल जेको आहे त पूरो इसराइल ख़ौफ़ में वरितलु आहे। पर ईरान पारां जेको आहे त इहो अज़म कयो वियो आहे त कंहिं बि सूरत में जेको आहे त इसराइल खे इस्माइल हानिया जो जेको आहे त क़तल या शहादत जेको आहे उहो उनखे हज़म करणु कोन ॾिनो वेंदो। ऐं उन जे लाइ जेको आहे त अमरीका पारां बि जेको आहे पंहिंजो जंगी जहाज़ जेको मोकिलियो वियो आहे, जंगी बेड़ो मोकिलियो वियो आहे इन जी मदद जे लाइ। ऐं उन में जेको आहे त केतिरा ई जेको जंगी जहाज़ पिणु मौजूदु आहिनि। बावजूदि उनजे जेको आहे इसराइल पारां जेको आहे त हिन महिल जेको आहे पुरअज़म तरीक़े सां जेको आहे त हिनखे जवाबु ॾियण जे लाइ जेको आहे तयारी कई पई वञे। ऐं मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे माशूक खोसो ऑफिशियल नाले सां, उनखे सब्सक्राइब कयो, बेल आइकन जो बटन आहे उनखे दॿायो। मुंहिंजो सोशल मीडिया ते पेज आहे माशूक अली खोसो नाले सां, उनखे लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो। जेके अपडेट आहिनि उहे तव्हां ते पहुची सघनि। पंहिंजे मेज़बान माशूक अली खोसो खे इजाज़त ॾींदुमि। वॾी महिरबानी।